में इसराइली दहशतगर्दी में 45 फलस्तीनी शहीद विच ॾखण गज़ा में पनाहगीर कैंपनि ते इसराइली फोर्स जी बमबारी में 21 ॼणा शहीद थी विया। शुजाह में हवाई हमलनि सबबि 4 ॼणनि शहादत माणी। गज़ा सिटी ते बमबारी में औरत ऐं ॿार समेत 3 ॼणा शहीद थी विया। 10 ज़ख़्मी। इसराइली फौज नसीरात कैंप ते हमले जा फुटेज ठाहींदड़ फलस्तीनी सहाफ़ी खे बि शहीद करे छॾियो। शहीदनि जो मजमूई अंग 46,000 खां वधी वियो। 1,09,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। गज़ा जंग में मौतनि जो अंग 41% घटि रिपोर्ट थियण जो इंकिशाफ। लैंसेट जर्नल जी रिपोर्ट मूजिबि गज़ा में शहीद थींदड़नि जो अंग 70 खां मथे थी वियो आहे। ड्रोन हमलनि जे जवाब में इसराइल जे यमन में हौसी बाग़नि जी कंट्रोल वारनि इलाइक़नि में बमबारी। पावर स्टेशन ऐं फौजी ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। परॾेही मीडिया मूजिबि इसराइल जी बमबारी में हिकु ॼणो मारिजी वियो। 16 ज़ख़्मी थी पिया। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त हौसी इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई जी क़ीमत चुकाए रहिया आहिनि। खेनि वधीक भोगणो पवंदो। टर्की जी रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे मामले ते बहस खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त 91 ईस्वी वारे ठाह तहत पाणी जी शफ़ाफ़ विर्छ लाइ इदारो मौजूदु आहे। को बि सूबो ॿिए सूबे जे हिसे जो पाणी नथो खणी सघे। सिंध जो पाणी घटाइण जो सवाल ई नथो पैदा थिए। PPE सां इत्तेहाद खे को ख़तरो नाहे। ॿई पार्टियूं मिसाक़ी जमहूरियत ते अमल करे रहियूं आहिनि। PPI ऐं नून लीग उन हद ताईं न वेंदियूं जंहिंसां मुल्क खे नुक़सान थिए। PTI बानी सियासी क़ैदी नाहे। ॾोहनि तहत क़ैद आहे। खेसि आज़ादु नथो करे सघिजे। PTI बद इंतज़ामी ऐं नाअहली ज़रिए मुल्क खे बदतरीन दॿण में फासा ॾेकियो। हुन 2 सालनि जी महिनत खां पोइ दुनिया में मुआशी बहाली जूं ॻाल्हियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ अहिड़ो कमु करे रही आहे जेको राब करण जी ज़रूरत नथी करे सघे। अमरीका ऐं यूरोप जो ध्यानु फ़लस्तीन तां हटाए PTI ते कयो पियो वञे। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि में कमांडर शफ़ीउल्लाह शफ़ी भी शामिल। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में बारूद ऐं हथियारत। सदर मुमलिकत क़ौमी असम्बली जो इजलास 13 जनवरी ऐं सेनेट इजलास 14 जनवरी ते तलब करे वरितो। क़ौमी असम्बली जो इजलास सूमर ते शाम 5 वॻे थींदो। सेनेट इजलास में मदरसनि जे रजिस्ट्रेशन बाबति ऑर्डिनेंस पेश कयो वेंदो। अहम कानून साज़ी ऐं मुल्की क़ौमी मामलनि ते बहस कयो वेंदो। अमरीकी रियासत लॉस एंजल्स में लॻल ख़ौफ़नाक बाहि ते चौथे ॾींहुं बि ज़ाब्तो न अची सघियो। 6000 खां वधीक घर ऐं इमारतूं सड़ी तबाह। 4 खां 5000 घरनि खे नुक़सान। ख़ौफ़नाक बाहि अमरीकी तारीख़ जी महांगाई आफ़त करार। $150 अरब शुरूआती नुक़सान जो काथो। अमरीकी सदर जो बाइडन तरफ़ां 6 महीननि ताईं 100% ख़र्च भरण जो ऐलान। नवाबशाह जे बी सेक्शन थाणे जी हद कैंची पुल वटां अणॼातल शख़्स जो तशदुद थियल लाशत। इतलाह ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं मोहम्मद आसिफ सार्क स्नूकर जो नओं चैंपियन बणिजी वियो। फाइनल में श्रीलंका जे थाहा अशारत खे शिकस्त। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां मोहम्मद आसिफ खे वाधायूं।